सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 10। शम्स कोन्या 17 अक्टूबर सन 1244 ईस्वी। बेहाल लगंदड़ ठगे ऐं हारी जी महिरबानी जंहिं मूंखे शहर जे मर्कज़ वटि छॾियो। पंहिंजी ऐं पंहिंजे घोड़े जे तरसण लाइ जॻह ॾिठमि। खंड जे वापारनि वारी सराय मूंखे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ लॻी। 4 कमरा ॾेखारिया विया। उन्हनि मां हिकु वणियो जंहिंमें सामान घटि हो, जीअं हिकु रज़ाई, कंबल ऐं चिमनी जेका आख़िरी पसाउनि में फड़फड़ाए रही हुई, हिकु ख़ुश्क सिर जेका मां वेहाणे तौरु इस्तेमालु करे सघियुसि थे। दरीअ मां आसपास जे पहाड़नि जो नज़ारो ॾिसण में अची रहियो हो। कमरे में सामान रखण खां पोइ घिटियुनि में गश्त करणु निकितुसि। मुख़्तलिफ़ मज़हबनि, ॿोलियुनि ऐं रस्म रवाजनि खे हितां जी हवा में तहलील ॾिसी हैरान थी वियुसि। मां जिप्सी ॻाइणनि, अरब सियाहनि, ईसाई ज़ियारतियुनि, यहूदी वापारियुनि, बुद्ध पादरियुनि, मस्करनि, पारसी कलाकारनि, चीनी करतबबाज़नि, हिंदुस्तानी नांग वारनि जोगियुनि, ज़रतुशी जादूगरनि ऐं यूनानी फ़िलसुफ़नि वटि वियुसि। ग़ुलामनि जी बाज़ार में मूं खीर जहिड़ियूं अछियूं औरतूं ऐं कारा ख़्वाजा सिरा ॾिठा, जिन एतिरा त ज़ुल्म सठा हुआ जो हू ॻाल्हाइण जी सलाहियत बि विञाए वेठा हुआ। बाज़ार में मां हजामनि जिन जी पाकियुनि खे रतु लॻल हो, बिलोर सां क़िस्मत ॿुधाईंदड़ ऐं हवा में बाहि ॿारींदड़ जादूगरनि वटां गुज़ियुसि। यरूशलम ॾांहुं वेंदड़ ज़ियारती ऐं खाना बदोश जेके भायां थो शायदि ईसाई हमले आवर खां भॼी निकिता हुआ, से ॾिठा। मूं माण्हुनि खे वेंसी, फ्रैंकिश, सैक्सोन, यूनानी, फारसी, तुर्की, कुर्दशी, आर्मीनियाई ऐं इब्रानी ऐं ॿियूं केतिरियूं ई मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदे ॿुधो। मां त उन्हनि में फ़र्क़ु बि नथी करे सघियुसि। ज़ाहिरी तरह एतिरो फ़र्क़ु हुअण जे बावजूद बि उन्हनि माण्हुनि में कंहिं अधपणे जी ख़ुशबू पई आई। उन कम जी तकमील जे जंहिं मां हू गुज़री रहिया हुआ, हर कोई हिकु अणपूरे कम जो बहितरीन हिसो हो। सॼो शहर मसलनि जे हिकु आला इमारत हो। हर शइ सफ़र में हुई ऐं मरी फना थी रही हुई। उन मुंझारे वारी हालत में मां वञी दुनिया खां सफ़ा अलॻि हिकु सुकून ऐं माठ वारी जॻह ते बीठुसि। साॻे वक़्तु अंदर में बेइंतिहा मोहबत महसूसु कयमि उन्हनि माण्हुनि लाइ जेके दुनिया में महिनत करे रहिया आहिनि। पंहिंजे गिर्द माण्हुनि खे ॾिसी मूं हिकु ॿियो सुनहरी उसूल यादि कयो। हिकु मुकमिल बेऐब बुलंद ऐं बरतर ख़ुदा खे प्यारु करणु आसान आहे जीअं हू आहे, पर मुश्किल उहो हूंदो आहे इंसान सां प्यारु करणु, जिन में हर तरह जूं घटितायूं ऐं खामियूं आहिनि। यादि रखो, माण्हू सिर्फ़ु उन खे ई ॼाणे सघे थो जंहिंसां हू प्यारु करण जे लाइक़ु आहे। प्यार खां अलावा को अकुलु कोन्हे। जेसीं ताईं असां ख़ुदा जी मख़लूक़ सां मोहबत नथा करणु सिखूं, असां न ख़ुदा सां सची मोहबत करे सघंदासीं ऐं न ई खेसि हक़ीक़तनि सम्झी सघंदासीं। मां सोड़ियुनि घिटियुनि में रुलियुसि जिते पुराणनि ज़माननि जा कारीगर नंढड़नि ऐं ऊंदाहनि मकाननि में वेठल हुआ। जिते वयुसि इत्तफ़ाक़ सां शहर जे माण्हुनि खे रूमी जे बारे में ॻाल्हाईंदे ॿुधुमि। एतिरो मशहूरु मारूफ़ थी करे कीअं महसूसु थींदो हूंदो। मां हैरत में पइजी वियुसि। उन सां संदसि नफ़्स ते कहिड़ो असरु थियो हूंदो। मुंहिंजे ज़हन अहिड़नि सवालनि ते सोचण में मसरूफ़ हो। जंहिं मस्जिद में रूमी ख़ुतबो पढ़ी रहियो हो, उन जी मुख़ालिफ़ तरफ़ वियो। आहिस्ते आहिस्ते आस पास जो माहौल मटिजंदो थी वियो। जीअं उत्तर तरफ़ वियुसि तीअं भॻल टुटल घर नज़र अचण लॻा। बाग़ीचे जूं ॿाहिरियूं भितियूं किरियल हुयूं। ॿार ॾाढा ॾींगा ऐं सरकिश थी लॻा। हलंदे हलंदे ख़ुशबू पिणु मटिजंदी वई। थूम ऐं मसालनि जी तेज़ ख़ुशबू। नेठि मूं हिकु अहिड़ी घिटीअ में क़दम रखियो जेका 3 क़िस्मनि जी सुरहाण सां भरियल हुई, मिठी, ख़ुशबूदार ऐं हवसदार। मां शहर जे आख़िरी हद ताईं पहुची वियो हुउसि। घिटीअ जे मथां ई वटि हिकु ड्रथल घरु हो जेको घिटीअ सां ॻंढिजी पियो। भितियूं बांस जे ठुल्हनि जी मदद सां बीठल हुयूं। गाह जे छपर जी छत हुई। घर जे अॻियां कुझु औरतूं वेठियूं ॻाल्हियूं करे रहियूं हुयूं। मूं ते नज़र पयनि त मूं ॾांहुं हैरानी ऐं अजब वचां ॾिठाऊं।
उन्हनि जे पोयां हर रंग ऐं वणंदड़ मखमूर कंदड़ ख़ुशबू वारो क़िस्मे क़िस्मे गुल हुआ। मां हैरान हुउसि त उन्हनि जी सार संभाल केरु लहंदो हूंदो। उन जो जवाबु हासिल करण लाइ मूंखे घणो इंतज़ारु न करणो पियो। अञा बाग़ीचे वटि पहुची घर जे दरवाज़े वटि पहुतुसि त दाख़िली दरवाज़े वटां हिकु औरत ॿाहिरि निकिरी आई। खेसि ॻह गटा जाम पातल हुआ, डिघी ऐं घणी थुली हुई। जॾहिं हिन अखियूं टेॾियूं पे कयूं त संदसि अखियूं मास में गुम थी वयूं। खेसि हल्की कारी ॾाढ़ी हुई ऐं मुंहं जे हेठां लड़कियल मास हो। उहा मर्द ऐं औरत ॿई आहे। मूंखे इहो सम्झण में थोरो वक़्तु लॻो। तोखे छा खपे? उन ख्वाजा सरा मशकूक अंदाज़ में पुछियो। संदसि मुंहं ते तासुरनि जी मुसलसल अचवञ हुई। हिकु लम्हे संदसि चहिरो औरत जो ॾेख पियो ॾे त ॿिए लम्हे वरी मुंहुं संदसि मर्द जो थी पियो वियो। मूं पंहिंजो तारुफ़ करायो ऐं ख़ासि नालो पुछियुमि, पर हुन मुंहिंजे सवाल खे नज़र अंदाज़ कयो। हीअ जॻह तुंहिंजे लाइ न आहे, हुन चयो, हथ हवा में ईअं लोॾियाई ॼण मां का मखी हुजां ऐं हूअ मूंखे उॾाइणु चाहींदी हुजे। छो न आहे? छा तोखे नज़र नथो अचे त हीउ कोठो आहे? छा तव्हां दरवेश इहो वचन न कंदा आहियो त हवस खां परे रहंदव? माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त मां हिते गुनाहनि में कारी थी वई आहियां, पर मां पंहिंजो ख़ैरु ॾींदी आहियां ऐं रमज़ान महीने में पंहिंजा दर बंदि रखंदी आहियां ऐं हाणे तोखे बचायां पई। असां खां परे रहो, हीउ शहर जो गलीस पाड़ो आहे। गलाज़त अंदर में हूंदी आहे, ॿाहिरि न। मूं एतिराज़ कयो। अहिड़ी तरह हीउ उसूल बि चवे थो, तूं छाजे बारे में ॻाल्हि पियो करीं? हिन डरा कंदे चयो, इहो 40 उसूलनि मां हिकु आहे। मूं वाज़िह करण जी कोशिश कई। असुल नापाकी त अंदर जी नापाकी हूंदी आहे, ॿियो सभु त आसानी सां धोपिजी वेंदो आहे। सिर्फ़ु हिकु क़िस्म जी गंदगी हूंदी आहे जेका साफ़ पाणी सां बि साफ़ नाहे थींदी, ऐं उहे आहिनि नफ़रत ऐं तासुब जा दाग जेके रूह खे मेरो कंदा आहिनि। तव्हां परहेज़ ऐं रोज़नि सां पंहिंजे जिस्म खे त पाक करे सघो था, पर तव्हांजी दिलि खे पाक साफ़ सिर्फ़ु मोहबत ई करे सघे थी। ख्वाजा सरा खे कुझु सम्झ में न आयो। तव्हां दरवेशनि जो दिमाग़ ख़राबु हूंदो आहे। मूं वटि हिते हर क़िस्म जा गिराक ईंदा आहिनि, पर हिकु दरवेश कॾहिं सिज ओलह ॾांहुं उभरंदे ॾिठो अथई? मां तोखे अंदरि छॾियां त ख़ुदा हिन जॻह खे ड्राहे पट करे छॾींदो ऐं असां ते लानत विझंदो त असां हिकु नेक माण्हू खे वरगिलायो। मां खिलण खां बिना रही न सघियुसि। अहिड़ा धकियानूसी ख़्याल तो किथां आंदा? तूं छा थी सम्झी त ख़ुदा हिकु कावड़ियल वहमी वॾेरो आहे जेको मथां आसमाननि खां सिर्फ़ु उन लाइ थो ॾिसे त जीअं जंहिं वक़्तु असां का ग़लती करियूं त हू असां ते पथर ऐं ॾेॾर वसाए सघे? मूंखे बेज़ारी मां ॾिसंदे उन मालिकियाणीअ पंहिंजी सनी ॾाढ़ी जी चोटी महटी। फ़िकिर न कर, मां तुंहिंजो कोठो घुमण कोन आयो आहियां। मां सिर्फ़ु तुंहिंजे गुलाबनि जे बाग़ीचे खे साराहियां पियो। मूंखे यकीन ॾियारियो, उहो मुंहिंजी हिकु छोकिरी सहराई गुलाब जी महिनत जो कमाल आहे। ख्वाजा सरा फ़ख़्र मां कनि मथे करे ॿुधायो। उन सां गॾु हुन हिकु छोकिरी ॾांहुं इशारो कयो जेका मथे वेठल तवाफ़िन जे विच में वेठी हुई। नाज़ुक खाधी चमकंदड़ चमड़ी ऐं उदासी में वकोड़ियल तेज़ बादामी अखियूं। उहा गज़बनाक हद ताईं ख़ूबसूरत हुई। जीअं ई मूं हुन ॾांहुं ॾिठो त मूंखे महसूसु थियो त हूअ हिते घणी देरि न रहंदी। उहा हिकु सुठी छोकिरी आहे। जल्दी हिकु ॾींहुं ख़ुदा खे ॻोल्हण लाइ हिकु रूहानी सफ़र में शरीक थींदी। उहो हिन जॻह खे हमेशह लाइ छॾे ॾींदी। जॾहिं उहो ॾींहुं अचे, हुनखे रोकण जी कोशिश न कजांइ। मूं होरियां चयो त जीअं मूंखे सिर्फ़ु मालिकियाणी ॿुधी सघे। मूंखे छंड पटण खां अॻु ख्वाजा सरा मूं ॾांहुं हैरत न ॾिठो। ही तूं छा पियो चवीं? मूंखे केरु नथो ॿुधाए सघे त पंहिंजी छोकिरियुनि सां मूंखे छा करिणो आहे। तो लाइ सुठो आहे त हितां हलियो वञ, न त पोइ मां जेकल खे सॾींदसि। उहो केरु आहे? मूं पुछियो। यकीन कर, तूं ॼाण न चाहींदे हू अहिड़ो माण्हू आहे। ख्वाजा सरा पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण लाइ आङुर खे पूरी कुवत सां लोॾियो। उन अजनबी जे नाले अंदरि ई अंदरि मूंखे थोरो ॾकायो हो। मां उते कोन बीठुसि। ख़ैर, मां वञा पियो, पर मां वापसि ईंदुसि। उन करे ॿीहर मूंखे हिते आस पास ॾिसी
हैरान न थी जाए। मां उन्हनि परहेज़गारनि मां न आहियां जेके पंहिंजी उमिरि मुसले ते गुज़ारे छॾनि, पर संदन कन ऐं अखियूं ॿाहिरीं दुनिया लाइ बंदि हुजनि। उहे क़ुर खे मथाशिरो पढ़नि था, पर मां गुलनि जी मुखड़ियुनि ऐं हिजरत कंदड़ पखियुनि में क़ुर पढ़ंदो आहियां। मां साह खणंदड़ क़ुर खे पढ़ंदो आहियां जेको इंसाननि में पोशीदा आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त तूं माण्हुनि खे पढ़ंदो आहीं, इहा कहिड़ी बकवास आहे? मालिकियाणी बेदिली सां खिली। हर माण्हू खुलियल किताब आहे। असां मां हर हिकु घुमंदड़ फिरंदड़ क़ुर आहे। ख़ुदा जी जुस्तजू सभिनी जी दिलनि में ॼमियल आहे। चाहे इहा का तवाइफ़ हुजे या को वली, हर हिक जे वजूद में मोहबत उन घड़ीअ खां मौजूदु आहे जॾहिं खां असां पैदा थिया आहियूं, ऐं उन खां पोइ उहा उन ओसीड़े में हूंदी आहे त ख़ैस दरियाफ़्त कयो वञे। चालीहनि मां हिकु उसूल उन लाइ ई आहे, कुल काइनात वाहिद इंसान तूं में ई समायल आहे। हर शइ जेका पंहिंजे इर्द गिर्द ॾिसे थो, सभु शयूं चाहे तोखे पसंदि हुजनि या नापसंदि, एतिरे ताईं जो उहे माण्हू जिन खे तूं हक़ीर सम्झंदो हुजें या ख़ान कराहत महसूस कंदो हुजें, इहे सभु तोखे पंहिंजे अंदरि कंहिं न कंहिं दर्जे में मिलंदा। उन लाइ शैतान ॿाहिरि न ॻोल्ह। शैतान का अहिड़ी गैर मामूली हस्ती कोन्हे जेका तोते ॿाहिरां खां हमले आवर थिए, पर इहो तुंहिंजे अंदरि मां उभरंदड़ हिकु आम आवाज़ आहे। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़ात जे रोशन ऐं तारीख़ हिसनि खे पूरी महिनत ऐं सचाई सां ॾिसण जे क़ाबिल थिए त तूं शऊर जे मथां दर्जे ते पहुची वेंदे। जॾहिं को शख़्स पंहिंजो पाण सुञाणे वठंदो आहे त उहो ख़ुदा खे बि सुञाणे वठंदो आहे। पंहिंजे सीने ते ॿाहूं ॿधी ख्वाजा सलाह मूं ॾांहुं झुकियो ऐं धमकाईंदे अखियूं घुमायई। हिकु दरवेश कोठे वारनि ते तबलीग पियो करे। मां तोखे ख़बरदार थी करियां, तोखे तुंहिंजे उन्हनि अहमकाणनि ख़्यालनि सां कंहिंखे भड़काइण न ॾींदसि। तो लाइ सुठो आहे त तूं मुंहिंजे कोठे खां परे रहो, छो त जेकॾहिं तो ईअं न कयो त ख़ुदा जो कसम जेकल तुंहिंजी इहा कैंची जहिड़ी ज़बान कटे छॾींदो ऐं मां इहा मज़े सां खाईंदसि। इला नॉर्थ एम्पटन 28 मई सन 2008 ईस्वी। बनिस्बत मामूल वारी तबियत जे इला निंड मां उथी त उदास हुई, पर एतिरी उदास न जो रोए या नाख़ुशि हुजे, बसि एतिरी उदास जो मुस्कुराए न पए सघी। खेसि ईअं लॻी रहियो हो ॼण हूअ अहिड़ी मंज़िल ते पहुची वई हुजे जंहिं लाइ उहा अञा तयारु न हुजे। जीअं हूअ रंधिणे में काफ़ी ठाहे रही हुई त हिन खाने मां 40 सालनि जे थियण खां पहिरीं करण वारनि कमनि जी फ़हिरिस्त कढी ऐं पढ़णु लॻी। 40 सालनि जे थियण खां पहिरीं करण लाइ 10 शयूं। पहिरीं, पंहिंजे वक़्त जे मामूल खे सुधारियो, वधीक सुठो ऐं सलीक़ेदार थियणु ऐं पंहिंजे मामूल खे ठाहिण लाइ साबित क़दम थियो। ॾींहं जी मनसूबा बंदी वारो नओं मनसूबो वठो, मुकमिल। ॿियों, पंहिंजी ग़िज़ा में मादनी शयूं ऐं एंटी ऑक्सीडेंट जो मिक़दारु वधायो। टीं, आयल गुंजनि लाइ बि कुझु कयो। अल्फा हाइड्रोक्सी प्रोडक्ट्स वठण जी कोशिशि करियो ऐं नई लॉरियल क्रीम शुरू करियो। चौथीं, घर जा पर्दा वग़ैरह मटायो, नवां बूटा वठो, नवां कुशन ख़रीद करियो। मुकमिल। पंजीं, पंहिंजी ज़िंदगी इख़्लाक़ियात ऐं अक़ीदनि जो काथो लॻायो, अणपूरो। छहीं, गोश्त खे पंहिंजी खुराक मां कढी छॾियो। हर हफ़्ते हिकु सिहतमंद खुराक ठाहियो ऐं पंहिंजे जिस्म खे इहा इज़त ऐं एतिराम ॾियो जेको हिन जो हक़ आहे, अधपूरो। सतीं, रूमी जी शाइरी पढ़णु शुरू करियो, अणपूरो। अठीं, ॿारनि खे मौसीक़ी वारे प्रोग्रामनि में वठी वञो, मुकमिल। नाईं, खाधे जी तरकीब जो किताबु लिखणु शुरू करियो, अणपूरो। ॾहीं, पंहिंजी दिलि खे मोहबत लाइ खोले छॾियो। इला 10 नंबर ते अची बीह रही, संदसि अखियूं अञा ताईं उते पयल हुयूं। ख़बर न हुयसि त उन ते निशान लॻाए या न। खेसि इहा बि ॼाण न हुई त उन उहो लिखियो छो हो। उहो छा सोचे रही हुई। ज़रूर इहो मिठड़ी गुस्ताखी जो असरु आहे।
हिन पंहिंजो पाण सां ॻाल्हायो। देर सां हुन पंहिंजे पाण खे मुहबत बाबति सोचींदे ॾिठो। प्यारा अज़ीज़, अॼु मुंहिंजी सालगिरह आहे। मूंखे लॻे थो त मूं हिकु मंज़िल तइ कई आहे। चवंदा आहिनि त 40 सालनि जो थियणु हिकु ख़ासि लम्हो आहे, ख़ासि करे औरतुनि लाइ। इहो पिणु चवंदा आहिनि त 40 नवां 30 आहिनि ऐं 60 वरी नवां 40। जेसीं ताईं मुंहिंजी ॻाल्हि आहे त मां उन्हनि सभिनी खे नथी मञा। मतिलबु असां कंहिंखे था बेवकूफ़ बणायूं। 40 आहिनि। मां सम्झां थी त हाणे मूं वटि हर शइ वधीक हूंदी, वधीक ॼाण, वधीक सम्झ ऐं यकीनन वधीक गुंज ऐं अच्छा वार। मुंहिंजी सालगिरह मूंखे हमेशह ख़ुशि कंदी आहे, पर अॼु सुबुह मां उथियसि त सीने ते ॼण को ॿार हो। मां उन माण्हू खां सुबुह ई सुबुह एतिरा सवाल पई पुछां जंहिं अञा पंहिंजी सुबुह वारी काफ़ी न पीती हूंदी। मां हैरान आहियां त जंहिं तरह सां मूं पंहिंजी ज़िंदगी घारी आहे, छा मां अञा बि साॻी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी? ऐं पोइ मूंखे हिकु भवाइतो अहसासु घेरे थो। जेकॾहिं हा ऐं न ॿिन्ही नुक़सानकार नतीजा पैदा कया त पोइ छा थींदो? पोइ वरी मूंखे ॿियो जवाबु मिलंदो आहे, शायदि। नेक तमन्नाउनि सां, ईला। माफ़ कजो, मां वधीक मज़े वारी ईमेल न लिखी सघियसि। मूंखे ख़बर नाहे छो मां अॼु एतिरी उदास आहियां। मां तव्हांखे को कारण नथी ॿुधाए सघां, सवाइ उन जे त मां 40 सालनि जी थी वई आहियां। हयाती उन खे ई विची ज़िंदगीअ जा मसइला चवंदा आहिनि। प्यारी ईला, जनमॾींहुं मुबारक हुजई। 40 औरत ऐं मर्द ॿिन्ही लाइ हिकु ख़ूबसूरत उमिरि आहे। छा तव्हां ॼाणो था त तसव्वुफ़ में 40 खे हिकु सतह खां मथां ऐं बुलंदी वारी सतह ऐं रूहानी शऊर जी सुजाॻी जी निशानी सम्झो वेंदो आहे। जॾहिं असीं मातम कंदा आहियूं त इहो 40 ॾींहंनि ताईं कंदा आहियूं। जॾहिं ॿारु पैदा थिए थो त धरती ते हयाती शुरू करण में ख़ैस 40 ॾींहं लॻनि था। ऐं जॾहिं असां कंहिंसां मुहबत करियूं था त पंहिंजो पाण खे उन जो अहसासु ॾियारण लाइ 40 ॾींहंनि जी ज़रूरत हूंदी आहे। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ते जॾहिं 40 ॾींहं ॿोॾि हली, जॾहिं त पाणी हयातियात खे तबाह बर्बाद करे छॾियो, पर माण्हुनि जी समूरी ग़लाज़त ऐं नापाकी खे पिणु ख़तमु करे खेनि नए सईं हयाती शुरू करण जे क़ाबिल बणायो। इस्लाम जे इल्म में बि अल्लाह ऐं इंसान जे विच में 40 दर्जा आहिनि। साॻीअ रीति ईमान जा 4 दर्जा आहिनि ऐं हर हिक में 10 मरहला, जेकी कुल 40 मंज़िलूं ठाहिनि था। ईसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं ऐं रातियुनि लाइ बयाबान में वियो। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 40 सालनि जा हुआ जॾहिं खेनि नबूअत जो पैगाम मिलियो। गौतम बुद्ध 40 ॾींहंनि लाइ शजरे लाइम हेठि ज्ञान कयो। शम्स जे 40 असूलनि जे ज़िक्र करण जी त ज़रूरत ई कोन्हे। 40 में तव्हांखे हिकु नओं मक़सदु मिलियो आहे। तव्हां हिकु मुबारक अंग ताईं पहुता आहियो। मुबारक हुजेव ऐं पोड़ो थियण ते रंज न थियो। के बि गुंज या अच्छा वार 40 जी ताक़त खे शिकस्त नथा ॾेई सघनि। दिलि जी गहराइनि सां, अज़ीज़।